सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे चेवरा जेड़ो संग तेड़ो रंग आए इन्हीं के सब से साईं जी दामन में दाऊं जी राम तो नहीं जैसे कि संग सोच माहौल वो सब बेहतर मिले पर नेम में हूंदा से तॾहिं बि रहमत बनंदी ध्यान कंदासीं उजा गुण मिलंदा उते वेंदासीं असां कुझु चङाई कंदासीं मदाइन को परे थी करे रहंदासीं जेका शेवा कंदासीं बहितरी कंदासीं उते पहुची करे जेको असां ॿियनि खे हरू भरू ठठोली कंदासीं कुझु कंदासीं असां उनको बचंदासीं ॿाहिरि वेही करे जेको अजायो गिला कंदासीं उनको बची करे असां कुझु मालिक जो राम तो पाईंदासीं कुझु चङियूं ॻाल्हियूं कंदासीं चङी सोच रखंदासीं चङनि माण्हुनि सां वास्तो पवंदो असां उन सचे साईं जी राम तो में ईंदासीं त ॿाहिरि वेही करे काथे कंपनी कंदासीं गिला कंदासीं कुझु खाईंदा पींदासीं कुझु ॿियूं चीज़ूं कंदासीं पर हिते वेही करे असांखे जेको ई संगत जेको ई संग मिलंदो सभु चङियुनि ॻाल्हियुनि वारो चङाइनि वारो त मिलंदो हलो जेकॾहिं कंहिंसां ॻाल्हाईंदासीं सही त पोइ हरू भरू पाप त कोन कंदासीं कंहिंसां ग़लति कोन कंदासीं ग़लति ॻाल्हियूं कोन थींदियूं तंहिंजे करे असांजी शुरूआत संग सां थी ऐं पोइ असांजो संग ओतिरो जेतिरो जेतिरो असांजो संग हूंदो असांजो संग चङो हुजे असांजी सोच चङी हुजे जॾहिं अमल चङो थींदो आहे असां कंहिंखे बि कुझु बहितर करे सघंदा